अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेटीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंदई दौलतपुर में सूफ़ी शायर बाबा निशान अली जी वर्सी, नामवर अदीबन शायरन समाज सुधारकन जी शिरकत। नवाब अली मद भरसा सूफ़ी शायर फ़कीर निशान अली जी वर्सी मल्हाई वई। अदीबन सूफ़ी फनकारन गुलाम मुस्तफ़ा पल्ली, गुलाम रब्बानी, दादन लतीफ़ चांडियो संग गाए बाबा निशान अली जे मज़ार ते हाज़िरी भरे चादर चाढ़ी ऐं दुआ पिण घुरी। वर्सी तक़रीब खे ख़िताब कंदे तसव्वुफ़ जो पारखू फ़कीर इमदाद लिगारी, साईं रोशन अली जहानिया, सज्जाद रसूल राशिदी, सिंध जो नामवर शायर मीर काज़िम टालपुर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध अमन भाईचारी ऐं रवादारीअ जी धरती रही आहे, जंहिं धरतीअ तां पूरी दुनिया में अमन जो पैगाम पहुतो आहे। HR जेटीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR जेटीओ न्यूज़।